नाज़रीन, दादू में पानी की खोट शिद्दत अख्तियार करे वही है। आबादगार ऐं मालवंद माण्हू परेशान थी लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था असद जतोई जी हीअ रिपोर्ट। दादू जिले में पानी की खोट शिद्दत अख्तियार करे वही है। दादू कैनाल में नकासी के पानी समेत जेका है वारी उडामी रही है। मालवंद माण्हू ऐं आबादगार लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ही वोण फसल सब माना तबाह थी वियो आहे। हिकु ग़रीबनि खे नौकरियूं कोन्हनि, ॿियो रोज़गार कोन्हे को, ॿियो जेको असांजो हक़ आहे जेको ॿनीअ जो असां फसल करे बचनि जो तातींदा आहियूं उहो बि असां खां खसियो वियो आहे। पाणी बि कोन्हे, छो भला करबला है छा। हेॾे ॾिसो हली पार जेके बि इहे किनाल उहे फुल पिया था हलनि। सिर्फ़ु असां तां ना हक़ हितो दादू वारनि सां पुछड़ी बि असांजी दादू आहे। अॻिते त अञा माण्हू दाहूं बि था कनि। ही जेके बि असां वोण कया इहे असांजा तबाह थी विया, सड़ी विया। इन झोलनि ऐं लुकनि में असां ना कहिड़े भला इन जेको आहे सो सदा लोड़ियूं था। साईं इन जे लाइ असांजा वीचार इहे आहिनि त असां जेके हिते नंढड़ा आबादगार या नंढड़ा ज़मींदार आहियूं, असांखे ख़बर न आहे त अलाए कहिड़ी सज़ा ॾिनी थी वञे। असांजा फसल तबाह थी विया, वोण काहे कोन था सघूं। जेको कणिक जी आबादी कईसीं तेल साड़े उहे कर्ज़ कोन था लहनि, ॿिजनि जी कयूं, कलरनि जी कयूं। असां जेको आहे साईं जिन खे वरी जेको आहे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांखे पाणी जेको आहे ॾे। इहो ई चवणु आहे त असां ॾोह कहिड़ो कयो, असांजो फसल सभु माना सुकी वियो आहे। असांजे फसल जेके बि आहिनि असांजी ज़मीदारीअ जा वोण सुकी विया आहिनि, ज्वारियूं पटराए छॾियूं अथऊं। हिन महिल ते असां वटि पाणी न आयो आहे। पाणीअ जे लाइ असां सख़्तु परेशान आहियूं, असांजो माल परेशान आहे। तव्हां पाण हिन पाणीअ खे ॾिसी सघो था त गंदो पाणी केतिरो आहे। रहंदो हिन मां बीमारी पई थी फैलिजे, माल असांजो बीमारियुनि में आहे। असां पाणीअ लाइ अज़ाब में आहियूं। साईं मुराद शाह खे अपील कई महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञे ऐं असांजे फसल रद्द न कया वञनि। तक़रीबन जेको आहे सो 1 महीनो हलंदो वॾो नाताल, पर हिन खे 3 महीनो हीअं ताईं पाणी जो नाताल आहे। पाणी जी तमामु घणी किल्लत आहे। तव्हां ॾिसो त मालदार जेके माण्हू आहिनि उन्हनि जो माल जेको पाणी मिलंदो आहे उन्हारे में उहो पाणी में नथो लहे ऐं माल जेको आहे मरे पियो थो उन्हनि में। ऐं गर्मी जे हिसाब सां तमामु शदीद गर्मी आहे। तव्हां ॾिसो त हींअर 50 सेंटीग्रेड गर्मी हले पई थी, पर पाणी कोन्हे को। असांजा ॿारहाड़ी जा माण्हू जेके आहिनि, जेके ग़रीब मिसकिन माण्हू जिन जो गुज़ारो हिननि पाणी ते हूंदो आहे, उन्हनि जो पोरियो पाणी ते हूंदो आहे, पर उन ताईं पाणी न पहुतो आहे। ज़मीनूं हींअर सुकी पियूं आहिनि। त असां इहो अपील कयूं था सिंध गवर्नमेंट खां त नाताल 1 महीनो वारो 3 महीना गुज़री चुका आहिनि, पर हींअर ताईं पाणी न आयो, जंहिंजे करे तमामु घणी सिंध वासियुनि खे तकलीफ़ आहे। महिरबानी करे नाताल ख़तमु करे ऐं पाणी ॾिनो वञे। फसलनि खे केतिरो नुक़सान थियो आहे? फसलनि खे साईं तमामु घणो नुक़सानु आहे। तव्हां ॾिसो जेको फसल कणिक लही वई, कणिक खां पोइ माण्हुनि जी पोखायूं थींदियूं आहिनि या को फसल छॾी सघंदा आहिनि। हींअर ताईं पाणी न आयो त फसल माण्हू कीअं करे सघंदो। लाज़मी आहे 2 महीननि जो गैप, पंहिंजे गैप जे हिसाब सां त सीज़न निकिरी वेंदी। सीज़न खां पोइ त फसल कंहिं कम जो कोन्हे को। पोइ त आबादगार मलाई परेशान अॻे ई जेको आहे बेरोज़गारी बुख बदाली जे करे हुननि जो रोज़गार कोन्हे। कैमरामैन दीदार शेख सां गॾु असद जतोई, मेहरान टीवी न्यूज़।